अवां छा पिया सम्झो त जेकी नौजवान हैदराबाद जा नौजवान या सॼी सिंध जा नौजवान उन्हनि जे लाइ जेको सिंध सरकार खे करणु घुरिजे हा उहो नौजवान जे लाइ थियो आहे। छो जो अॼुकल्ह नौजवान असां ॾिसूं था फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि, डिप्रेशन जो शिकार आहिनि, मुल्क खां ॿाहिरि वञनि था, को अवेयरनेस ॾियण जे लाइ तयारु न आहे, को हुनजो भरझलो थियण लाइ तयारु न आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारे मामले में तव्हां पाण रोडनि ते हुया नौजवान सां गॾु बीठा, त नौजवान जो छा थींदो, छा था मां सची ॿुधायां, सिंधी नौजवान जो जहिड़ो मुस्तक़बिल हिन हुकूमत में कारो मुंहुं कयो अथनि, जहिड़ी तबाही हींअर हिननि कई आहे मां न ॾिठी। मां तव्हांखे बिलीव कयो, मां हींअर सिंध पब्लिक सर्विस कमीशन स्टूडेंट सां मां जॉइन थियो हुउसि हुननि जी तहरीक में। तव्हां बिलीव कयो सनाउल्लाह, हू असांखां वधीक होशियारु आहिनि, तव्हां खां मूंखां वधीक क़ाबिल आहिनि। हुननि शेख अयाज़, बुले शाह, फैज़, अहमद फराज़ मूंखां वधीक तव्हां खां वधीक ॼाणनि था। बदकिस्मती इहा आहे त तव्हां नौजवाननि खे का बि अहिड़ी शइ न ॾिनी आहे कि जेका हू पंहिंजी बिल्डिंग कैपेसिटी करे हू अॻियां वधनि। नौजवान तव्हांजो जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान में वञे थो, हुनखे ख़बर आहे त हीउ वॾेरे जो पुटु, MP जो पुटु, MNA जो पुटु, वज़ीर आला जे मुशीर जो भाउ, पुटु, भाणे जो नौकिरी हिन खे मिलंदी। उहो तव्हांजे अॻियां रिज़ल्ट आहे CC 24-25 जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो, उन तबाही करे छॾी आहे। अञा ताईं अहिड़ी का शइ न आहे। पर हिन ते अगरि बिलावल भुट्टो साहिबु जेको पाण खे यूथ जो पंहिंजे पाण खे लीडर थो सम्झे ऐं चैम्पियन थो चवे डेमोक्रेसी जो, हू जेकॾहिं को रोल प्ले करणु चाहे हा त 17 साल वॾा हुआ। हाणे त जेको आहे मां सम्झां थो त आख़िरी राउंड आहे, ऐं हुन आख़िरी राउंड में छा था कनि उहो हुननि खे सोचणु घुरिजे। इहो ई सबबु आहे त खोड़ सारा नौजवान जेके आहिनि पोइ उहो ग़लति ट्रैक ते लॻी वञनि था। तमामु घणा ईअं खणी चइजे त ॿाहिरिनि माण्हुनि जे चवण ते बि लॻी वञनि था, मुख़्तलिफ़ हरकतूं तव्हां वञो, जंहिंसां सिंध जो नौजवान असल बि तव्हां पासपोर्ट ऑफिस हलिया वञो कराची ऐं हैदराबाद जे, हुते तव्हां रेशो पुछा कयो त हुन पासपोर्ट ऑफिस में वधि में वधि पासपोर्ट केरु थो ठाराए, वधि में वधि पासपोर्ट तव्हांजो नौजवान सेक्टर थो ठाराए, जंहिंजी उमिरि जेका आहे 24 सालनि खां 30 सालनि जे विच आहे। हू चाहे थो त असां इहो मुल्क छॾे हलिया वञूं, असां कैनेडा वञूं, अमेरिका वञूं, तुर्की वञूं, असां वञी हुते पंहिंजी पनाहूं वठूं, हुते जी बिज़नेस कयूं। हिते हुननि खे को फ्यूचर नज़र नथो अचे। जेकर रियासत खे हुननि खे सहूलियतूं ॾियणु घुरिजनि, कारोबार ॾियणु घुरिजे, इज़त नफ़्स ॾियणु घुरिजे, उहो रियासत जी ज़िमेदारी आहे। फंडामेंटल राइट्स जेके आहिनि उन्हनि खे रियासत इन जी ज़िमेदारी बैड गवर्नेंस ते अचे, बिल्कुलु अचे थी, जंहिंजी ज़िमेदार सिंध हुकूमत आहे। मां हींअर बि चवां थो इन ॻाल्हि ते।